अस्सलाम वालेकुम अदा कामरान सिंधी साहब छा हाल अदा ख़ुशां ॿियो ख़ैरु अलाह तां ख़ुशि रखे सदा सलामत रखे। अदा दोस्तनि जो बेहद इसरार ऐं काफ़ी टाइम खां वठी मूंसां फ़ोन ते राब्ते में आहे त उस्ताद जलाल चांडे जी प्राइवेट महफ़िल हाकिम शाह जे मेले जी वाल्यूम नंबर 58 ALAP कंपनी तरफ़ां जेका रिकॉर्डिंग थियल आहे उन जा असांखे गीत ॿुधायो। अदा ही केसट मां तव्हां ॾे मोकिलियां थो। तव्हां कामरान सिंधी साहब पंहिंजे यूट्यूब चैनल ते फेसबुक ते लॻाराए जीअं दोस्तनि जो बेहद इसरार आहे त असां इहा जेका प्राइवेट महफ़िल आहे हाकिम शाह जी मेले जी इन जा गीत ॿुधूं। ऐं ही केसट मां तव्हां ॾे मोकिलियां थो त तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते फेसबुक ते लॻाराए जीअं दोस्त ई ॿुधनि असां ई ॿुधूं गॾिजी करे। महिरबानी। मूंखे वठी गायो आहे अली गुरचा जो ऐं फरमाश अली गुरचा जे जी ओ संघड़ा तो सब प्यार थी वियो सोहड़ा तो सब प्यार थी वियो सो गुस्सा थी वियो प्यार थी वियो सो गुस्सा थी वियो संघड़ा तो सब प्यार थी वियो प्यार थी वियो सो गुस्सा थी वियो प्यार थी वियो सो गुस्सा थी वियो